वेलकम बैक नाज़रीन। तफ़सीली ख़बरुनि में सभ खां पहिरियां ख़बर शेख नालो फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर कोयटा गैरीज़न जो दौरो कयो। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर आफ़ीसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात कई आहे। फील्ड मार्शल कमांडर एंड चीफ स्टाफ कॉलेज कोयटा जे आला तरबियती मयार ऐं पेशेवराना कारकर्दगी खे साराहियो आहे। फील्ड मार्शल बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जे बुलंद हौसले ऐं ऑपरेशनल तैयारी जी साराह कई आहे। जदीद जंग जी बदिलजंदड़ नोयत के मुंहुं ॾियण लाइ लगातार तरबियत ऐं टेक्नोलॉजी सां हम आहंगी ज़रूरी आहे। हथियारबंद फ़ौजूं हर क़िस्म जी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़्म आहिनि। फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां इहो चयो वियो आहे। पाकिस्तान जी तरक्की के प्रोपेगंडा या ॿाहिरें सहकार याफ़्ता दहशतगर्दी ज़रिए रोके नथो सघिजे। बलोचिस्तान में जटादार अमन लाइ अवाम दोस्त पॉलिसी ऐं बहितर गवर्नेंस लाज़मी आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर कमांड एंड स्टाफ कॉलेज कोयटा में शागिर्दनि ऑफिसरनि ऐं फैकल्टी मेंबरनि खे ख़िताब कयो आहे। फील्ड मार्शल कमांड एंड स्टाफ कॉलेज कोयटा जे आला तरबियती मयार ज़हनी मेहनत ऐं सलाहियतुनि खे साराहियो आहे। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त कॉलेजुनि जा ग्रेजुएट हमेशह पंहिंजे ग़ैर मामूली कारकर्दगी ऐं पेशेवराना लगन सबबि पाण खे निमाया कंदा रहिया आहिनि। जदीद जंग जो अंदाज़ो तेज़ी सां तब्दील थी रहियो आहे। फील्ड मार्शल पारां चयो वियो आहे। फील्ड मार्शल ज़ोर ॾिनो त नई टेक्नोलॉजी मल्टी डोमेन ऑपरेशन टिनी फ़ौजनि जे गॾियल हिकमत अमली ऐं मुस्तक़बिल जी जंगी चैलेंजिस खां बाख़बर रहणु ज़रूरी आहे। फील्ड मार्शल ऑफिसरनि खे हिदायत कई त हू पाण ऐं पंहिंजे फ़ौजुनि खे मुसलसल तरबियत ॾियनि त जीअं जंग जी बदिलजंदड़ हालतुनि जो असराइतो जवाबु ॾेई सघिजे। तफ़सीलात कंदासीं। इस्लामाबाद खां द टीवी जो रिपोर्टर सद्दाम असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी सद्दाम, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुलु मंज़र आऊं ॿुधाईंदो वञा त फील्ड मार्शल सैयद आसिफ मुनीर कोटिया गैरीज़न जो दौरो कयो आहे ऐं दौरे दौरान फील्ड मार्शल कमांडेंट एंड स्टाफ कॉलेज कोटिया में शागिर्दनि ऑफिसरनि ऐं फैकल्टी मेंबरनि सां ख़िताब बि कयो आहे। पंहिंजी किताब में फील्ड मार्शल कमांड एंड स्टाफ कॉलेज कोटिया जे आला तरीन मयार ज़हनी महिनत ऐं पेशेवराना सलाहियतुनि खे साराहियो आहे जेके हिन इदारे जी सुञाणप आहिनि। फील्ड मार्शल इत्मीनान जो इज़हार कियो त कॉलेज जा ग्रेजुएट हमेशह पंहिंजी गैर मामूली कारकर्दगी ऐं पेशेवराना लगन सबबि पाण खे नुमाया कंदा रहिया आहिनि। हिन मौक़े ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो त जदीद जंग जो अंदाज़ो तेज़ी सां बदिलजी रहियो आहे। फील्ड मार्शल ज़ोर ॾिनो त नई टेक्नोलॉजी मल्टी डोमेन ऑपरेशन टिनि फ़ौजुनि जे गॾियल हिकमत अमली ऐं मुस्तक़बिल जे जंगी चैलेंजनि खां बाख़बर रहणु ज़रूरी आहे। फील्ड मार्शल ऑफिसरनि खे हिदायत कई त हू पाण ऐं पंहिंजे फ़ौजुनि खे मुसलसल तरबियत ॾियनि त जीअं जंग जे बदिलजंदड़ हालातुनि जो मुयसरु जवाबु ॾेई सघनि। जॾहिं त आला तरीन पेशेवराना मयारी तैयारी ऐं ऑपरेशन बहितरी करण जी बि हिदायत कई। बाद में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर बलोचिस्तान में मुक़रर यूनिटनि जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात बि कई आहे। फील्ड मार्शल मौजूदा सिक्योरिटी सूरतहाल जे हवाले सां चयो त पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौजूं अवाम जे मुकमल सहकार सां दहशतगर्दी जे हर सूरत जे ख़ात्मे लाइ मुकमल तौर ते पुरअज़म आहिनि। फील्ड मार्शल इन ते ज़ोर ॾिनो त पाकिस्तान जी तरक़ी खे प्रोपेगेंडा जाली ख़बरूं या ॿाहिरि सहकार सां हलंदड़ दहशतगर्दी ज़रिए रोके नथो सघिजे। फील्ड मार्शल चयो त जेके बि दुश्मन पाकिस्तान जी तरक़ी खे ताक़ती प्रोपेगेंडा ज़रिए नुक़सान पहुचाइण जी कोशिशि कनि था उहे आख़िरकार नाकाम थींदा छो त रियासत जी मज़बूती ऐं अवाम जो इतिहाद इन्हनि खे शिकस्त ॾेई छॾींदो। बलोचिस्तान में पाइदार अमन ऐं इस्तेकाम जी अहमियत ते ज़ोर ॾींदे फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो त डिघे मुदे वारी तरक़ी लाइ सिक्योरिटी क़दमनि सां गॾु अवामी मर्कज़ियत जामे तरक़ी ऐं बहितर हुकुमरानी ज़रूरी आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर इहो बि चयो त बलोचिस्तान हुकूमत जी अवामी भलाई समाजी ऐं मुआशी तरक़ी ऐं रियासती ऐं अवाम जे विच में लाॻापनि खे मज़बूत करण वारी कोशिशुनि खे बि साराहियो आहे। फील्ड मार्शल ऑफिसरनि ऐं जवाननि जी बुलंद हौसले ऑपरेशनल तैयारी ऐं पेशेवराना अज़म खे बि साराहियो आहे जेके बलोचिस्तान में इस्तेकाम ऐं रियासती रिथ क़ाइमु रखण लाइ कमु करे रहिया आहिनि। अॼु फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर कोटिया गैरीज़न जो दौरो कयो आहे ऐं हिन मौक़े ते कमांड एंड स्टाफ कॉलेज कोटिया में शागिर्दनि ऑफिसरनि ऐं फैकल्टी मेंबरनि सां बि कयो आहे।